अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुबह 30 खबरों में भली कार माया मंजर अजीज। निगरान वरे वजीर जस्टिस रिटायर मकबूल बाकिर पारां फ़लस्तीन के शहर गज़ा ते इसराइली हमले की मज़म्मत। रिपोर्ट मूजिब निगरान वरे वजीर जो चवणु हो त गज़ा जी अस्पताल ते इसराइल के हमले ते घणो दुख पहुतो आहे। मुख़्तलिफ़ मज़हब ऐं सकाफ़तुनि जा माण्हू इंसानियत के बंधननि में ॿधल आहिनि। सिंध जे निगरान वरे वज़ीर वधीक चयो त फ़लस्तीनियुनि जी नस्लकुशी जी वाज़े तौर मज़म्मत करियूं था। पीपुल्स पार्टी लेडीज़ विंग की मरकज़ी सदर फरियाल टालपुर जो 18 अक्टूबर कारसाज़ साहने ते पैगाम। जियालन 18 अक्टूबर ते बहादुरी जो मुज़ाहिरो कयो। तारीख़ में अहिड़ा मिसाल तमाम घट मिलन था। फरियाल टालपुर जो चवणु हो त जियालन पंहिंजिन जानिन जा नज़राना पेश करे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की हिफ़ाज़त कई। जमहूरियत ऐं अवामी जदोजहद की तारीख़ कारसाज़ साहने के शहीदन के ज़िक्र खां बिना अणपूरी आहे। मेयर कराची मुर्तज़ा वाहब तरफ़ा 18 अक्टूबर कारसाज़ साहने के शहीदन के भेटा पेश कंदे चयो आहे त मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जान की परवाह न कंदे अवाम ख़ातिर ॾेह मोटी आई हुई। मुर्तज़ा वाहब जो चवणु हो त 18 अक्टूबर ते शहीद बेनज़ीर भुट्टो की आज्ञा कंदड़नि खे रत सां वेझारियो वियो। शहीद क़ौम जा हीरो आहिनि। जामशोरे यूनिवर्सिटी के शागिर्दनि पारां मुतालबनि जे मनताले आर्ट्स फैकल्टी का सेंट्रल लाइब्रेरी ताईं एहतजाजी रैली कढी वई। रहीम बख्श बलोच की रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरो कंदड़ शागिर्दनि जो चवणु हो त खेनि पीअण जे पाणी, फीसुनि में वाध ऐं ट्रांसपोर्ट समेत ॿिया बुनियादी मसइला पेश आहिनि, पर यूनिवर्सिटी इंतज़ामिया को बि तहरुक नथी वठे। आला इख्तियारियुनि पारां नोटिस वठी मसइला हल कया वञनि। गंबट में सेबको इख्तियारियुनि पारां मीटर रीडर कुर्बान मेमण के मुअत्तल करे सेबको हेडक्वार्टर रिपोर्ट करण जो हुकुम। मुमताज़ मेमण की रिपोर्ट मूजिब सेबको इख्तियारियुनि ॿुधायो त मीटर रीडर के मुबैना तौर ते कराइण के इल्ज़ाम तहत मुअत्तल कयो वियो आहे। मदेजी में कल्होड़ा ऐं जूणे जा बिरादरी के ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान मारिजी वेलनि जा मढ़ जनाज़े नमाज़ खां पोइ मिट्टी माउ हवाले। तौहीद बिरोही की रिपोर्ट मूजिब झेड़े में मारिजी वेल नज़र मोहम्मद, न्याज़ शोएब, सुभान ऐं अब्दुल करीम जूणे जो जी जनाज़े नमाज़ ॻोठ डिगपुर में नादिर कल्होड़ो जी जनाज़े नमाज़ ॻोठ रमज़ान कल्होड़ो में अदा कई वई। ठुल में फुर दौरान हथियारबंदनि की फायरिंग में मारिजी वेल दुकानदार हाफिज़ मौज़म नूनारी के कातिलनि की गिरफ्तारी। वारसन पारां 29 ॾींहं बि धरणो जारी। यासिर कंडराणी की रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस कातिलनि के गिरफ्तार करण में नाकाम थी वई आहे। जवाबदारनि की गिरफ्तारी ताईं एहतजाजी धरणो जारी रखियो वेंदो। कराची पुलिस की कार्रवाई दौरान 3 जवाबदारनि के मारण की दावा। इसहाक सरकी की रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त गश्त दौरान मुक़ाबले में 3 जवाबदारनि के मारिजी वियो आहे, जन जी सुञाणप नाहे थी सघी। मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वेलनि जा मढ़ सिविल अस्पताल मुंतकिल किया विया। बिन कासम सुखन थाने की हद में पोर्ट कासम रोड भरसां झंग मां नींगर जो लाश हथायो। सज्जाद छजड़े की रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त नींगर जे लाश की सुञाणप नाहे थी सघी। मढ़ जिना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। हैदराबाद में हाली ऐं फुलेली पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाईनि दौरान 3 ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण की दावा कई आहे। रिपोर्ट मूजिब पुलिस तर्जमान ॿुधायो त मुक़ाबलनि दौरान जवाबदार अली हसन, कादिर बख्श ऐं सद्दाम सोलंगी के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां हथियार हथ कया विया आहिनि। कंबर जे पीपी शहीद भुट्टो ऐं आबादगारनि तरफ़ां सारियुनि जा मुक़रर कयल सरकारी अघ न मिलण ख़िलाफ़ रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट मूजिब तुफ़ेल सांगा ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु हो त आबादगार वापारियुनि सारियुनि जा मनपसंद अघ मुक़रर करे ज़ुल्म पिया कनि। आला इख्तियारियुनि पारां वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सारियुनि जो अघ फी मण 5000 रुपया मुक़रर कयो वञे। ओडेरोलाल पुलिस चेशमहल बस स्टॉप भरसां कार्रवाई दौरान एक रूपोस जवाबदार के गिरफ्तार करण की दावा कई है। फजल बलोच की रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त कार्रवाई दौरान रूपोस जवाबदार मोरियो पुट रदनू भील के गिरफ्तार करे लाकअप कयो वियो आहे।
मेहराबपुर में नौजवान नारी पुरस्कार नमूने गुम थी वही संदन वारसन पारा अगवा जो शक ज़ाहिर जवाबदार खिलाफ कार्रवाई जो मुतालबो। बच्चल हिंगोरो की रिपोर्ट मूजिब नारी के वारसन इल्जाम मरींदे चयो आहे जवाबदार गुलाम मोहिद्दीन जट हथियारनि के जोर ते नारी शीरीन के अगवा करे वियो आहे। इख्तियारिन पारा नोटिस वठी नारी के बाजाब करायो वञे। बिन कासम में स्टील टाउन पुलिस कार्रवाई दौरान एक जवाबदार के गिरफ्तार करण की दावा कया है। सज्जाद छजड़े की रिपोर्ट मूजिब पुलिस बुधायो कार्रवाई दौरान जवाबदार बिलाल अहमद के गिरफ्तार करे संदस कब्जे में मनशियात हद कई वही है। केस लाकअप करे वधिक जांच कई थी वने। कंदकोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा कारसाज साहने के शहीदन के भेटा पेश करने जलसो मुनक़िद कियो वियो। रिपोर्ट मूजिब अगवाननि जो चवणो पीपी के शहीद कारसाज साहने के जानिन जो कुर्बानियों ॾेई मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो की हिफाजत कई खेन सुर्ख सलाम पेश करूं था। मीरपुर माथिले में जसकम के सॾ ते आबादगारन जसकम अगवानन पारा डीसी ऑफिस आडो एहतजाज करे धरणो हयो वियो। रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन जो चवणो हो तो दुकानदारन एक हट्टी कायम करे सारिन फुटिन जा मनपसंद अघ मुकर्रर करे छड़िया आहिनि। आबादगारन आला इख्तियारिन का मुतालबो कयो है तो वापारिन के सरकारी अघ ते सारियूं फुटियूं वठण जो पाबंद बनायो वञे। मिठाणी शहर भरपासे में गुजरियल 3 ॾींहनि खां बंद पियल बिजली बहाल न थियण सबब रहवासी सख्त ॾुखियाईनि के मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया। अमीर अली मलिक की रिपोर्ट मूजिब रहवासियुनि ॿुधायो बिजली बंद हुअण सबब पाणी खोट शयूं पैदा थी विया। आला इख्तियारिन पारां तहरुक वठी पेश ईंदड़ परेशानियुनि खां आजो कयो वञे। वाईपांदी शहर भरपासे में चोरियों फुरूं रोज़ जो मामूल हुअण सबब रहवासिन खौफ जो शिकार थी विया आहिनि। दोदो खान बिरमाणी की रिपोर्ट मूजिब रहवासिन ॿुधायो त हिकु हफ़्ते अंदर चोरी जूं 4 वारदातूं थियूं आहिनि। आला इख्तियारिन पारां नोटिस वठी अमन मान की बहाली के यकीनी बनायो वञे। सेवण में भानसिदाबाद सिम नाले कांटे के गार्ड पारां ट्रक थे मुबैना फायरिंग वारे वाक़े बैदि कांटे इंतजामिया जो मौक़िफ़ साम्हूं अची वियो। रियाज़ जमाली की रिपोर्ट मूजिब इंतजामिया जो चवणु आहे त ट्रक पाण मुरादो कल्टी थी आहे। गार्ड फायरिंग नाहे कई वाक़े की जांच कराए इंसाफ़ कयो वञे। बिन कासम में पोर्ट कासिम भरसा निजी कंपनी के मुलाजमन पारां जबरी नेकाली खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। सज्जाद छजड़े की रिपोर्ट मूजिब पोरियत कंपनी इंतजामिया 18,000 रुपया पघार ॾे थी। पघार वधाइण जो चवण ते नेकाली ॾिनी वञे थी। बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि पर इंतजामिया ॻाल्हियूं करण लाइ तयार नाहे। तहरुक वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। कंडियारे भरसा गोठ जमाल करोड़ो के गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में उस्तादन की मुबैना गैर हाज़िरी खिलाफ रहवासिन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। अब्दुल रज़ाक घांगरो की रिपोर्ट मूजिब गोठाननि ॿुधायो त स्कूल में उस्ताद न अचण सबब सवें ॿारनि जो तालीमी मुस्तक़बिल तबाह थियण जो ख़दशो आहे। तालीम खाते के आला इख्तियारिन पारां तहरुक वठी उस्तादन की हाज़िरी के यकीनी बनायो वञे। खरी मीरवा भरसा गोठ रसूलपुर वासी पीरसन अली नवाज शर संदस चैन पुटन के मुबैना ज़्यादतियुनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो। इज़हार ख़ासकेली की रिपोर्ट मूजिब पीरसन शख्स ॿुधायो संदस वॾे पुट अब्दुल हुसैन समेत 4 पुट घर में निकरण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। SSP खैरपुर पारां नोटिस वठी तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जरवार भरसा गोठ मानू खुश्कवासी मुबैना तौर मक़तूल पोरियत अब्दुल हफीज़ मीरानी जो केस दाख़िल न थी सघियो। रिपोर्ट मूजिब मक़तूल की घरवारी शहनाज संदस 2 नियाणियूं अञा ताईं गुम आहिनि। वारसन पारां आला इख्तियारिन खां कुटुंब की ॻोल्हा लाइ मदद की अपील। नवाजती शहर में पोरियत सरफराज डोंग पारां उजूरो घर तां जवाबदार के सख्त तशद्दुद जो निशान बनायो है। नवाब अली चांडू की रिपोर्ट मूजिब पोरियत ॿुधायो त उजूरो घुरण तां हथियारबंदन के घुराए तशद्दुद जो निशानो बनायो। पोरियत पारां तहरुक वठी इंसाफ़ जो मुतालबो।
जोही जे रहवासी पारां ड्रिग बाला रोड जी तबाही हाली खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे तुर्त तामीर कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। जान मोहम्मद गाॾे जी रिपोर्ट मूजिब गुलाम रसूल लिगारी ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु हो त नई गाज जे वहकिरे में तबाह थियल रोड अञा ताईं बहाल न थी सघिया आहिनि त रुख वठी पेश ईंदड़ ॾुखियाइनि खां आजो कयो वञे। कोटड़ी में MC बोलाड़ी ऐं भरपासे में पीअण जो पानी जी खोट सबबि रहवासी सख़्त ॾुखियाइनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। एजाज़ मुग़ल जी रिपोर्ट मूजिब अब्दुल सत्तार लोहर ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु हो त पानी जी खोट सबबि टैंकर माफ़िया सरगर्म थी वई आहे। रहवासी पीअण जो पानी मांगे अॻिते ख़रीद करण ते मजबूर थी विया आहिनि त रुख वठी पीअण जे पानी जी बहाली यकीनी बणाई वञे। बुलंदी शाह करीम पुलिस मंशियात फरोशन खिलाफ कार्रवाई दौरान एक जवाबदार के गिरफ्तार करने की दावा कई है। रिपोर्ट मूजिब पुलिस बुधायो कार्रवाई दौरान जवाबदार असगर लिगारी के गिरफ्तार करे संदस कब्जे में वडी मिकदार में चर्च हथ किया है। ठुल भरसा गोठ जान बेग कंडराणी में जवाबदार ॾेर पंहिंजी भाजाई के मुबैना तौर गोली हणी जख्मी कर छो खेस अस्पताल मुंतकिल किया वियो। मोहम्मद मूसा सरकी की रिपोर्ट मूजिब पुलिस बुधायो तो जख्मी औरत शबाना के अस्पताल मुंतकिल करे वाक़े की जांच कई पी वने। फुलजी स्टेशन में अताई डॉक्टर की मुबैना गफलत सबब नीगर फौत थियण बाद वारसन पारां एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। रिपोर्ट मूजिब फौती नीगर के वालिद बुधायो त अताई डॉक्टर पारां गलत इंजेक्शन हणण सबब नीगर अली असगर फौत थी वियो आहे। वाक़े जो नोटिस वठी डॉक्टर खिलाफ कार्रवाई कई वने। लाड़काने भरसा गोठ वाहिद बख्श आघाणी के रहवासीन पीरसन हुसैन बख्श आघाणी पारां बासरण पारां संदस जमीन ते मुबैना कब्जे खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे तहफ़ुज़ जो मुतालबो। रिपोर्ट मूजिब मुतासिर पीरसन जो चवणु हो त गोठ वॾा आघाणी के वासर पारां रफ़ीक आघाणी हथियारनि के ज़ोर ते अबाणी जमीन ते कब्जो करण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। आला इख्तियारियुनि पारां नोटिस वठी तहफ़ुज़ फराहम कयो वञे। नाज़रीन ये हुयूं सुपर 30 खबरूं। वधीक खबरुनि अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.dhartitvnetwork.com। फॉलो कयो असांजे सोशल मीडिया पेजिस के।